छा तव्हां ॼाणो था असांजे सिंधी बुज़ुर्गनि नौकरी खे घटि दर्जे वारो कमु छो चयो आहे ऐं उहो कहिड़ो कमु आहे जेको इंसान खे माली तौर ते ख़ुशहाल ऐं अमीर तरीन बणाए सघे थो। असां हिन वीडियो में ॻाल्हाईंदासीं सिंध जी अज़ीम चवणी जे बारे में। सिंध सूफ़िन, आलमनि ऐं सियाणनि जी धरती आहे ऐं सिंध जी सकाफ़त, सिंध जी तहज़ीब ऐं सिंध जी महिमान नवाज़ी पूरी दुनिया जे अंदरि मशहूरु आहे। ऐं सिंध दुनिया जी सरज़मीन ते उहो टुकड़ो आहे जेको कुदरती ख़ज़ाननि सां मालामाल आहे। सिंध इज़त जी ऐं अमुन जी उहा जॻह आहे जितां पूरी दुनिया खे सबक़ मिले थो। ऐं अॼु जी हिन वीडियो में असां सिंधी ॿोली जी तारीख़ी चवणी ते ॻाल्हाईंदासीं जेका अॼु जे सिंधी नौजवाननि जी सोच खे बदिलाए छॾींदी। उत्तम खेती, वधे वापार ऐं नीच नौकरी। ऐं सभ खां पहिरियां उत्तम खेती, आला दर्जे जो शोबो मतिलब कि ज़राअत। ऐं खेती ॿाड़ी खे सभ खां मथां दर्जो ॾिनो वियो आहे छो त हिकु हारी कंहिंजो बि ग़ुलाम नाहे ऐं हू पंहिंजी ज़मीन जो मालिक पाण हूंदो आहे ऐं उन जी महिनत सां पूरे इंसानियत खे रिज़िक मिलंदो आहे। हारी कंहिं बि मुल्क जो मुस्तक़बिल बदिलाए सघे थो ऐं पाकिस्तान 23% ज़राअत ते हले थो। उन खां पोइ आहे वधंदड़ वापार यानी कारोबार ऐं बिज़नेस। तिजारत या कारोबार खे ॿियों नंबर बहितरीन ज़रियो चयो वियो आहे। तिजारत ऐं कारोबार में इंसान जेतिरी चाहे पंहिंजी मर्ज़ी सां महिनत करे सघे थो ऐं तरक़ी करे सघे थो। जेकॾहिं उहो हिकिड़ो सुठो तिजारत ऐं कारोबार करे रहियो आहे, महिनत ऐं तरक़ी करे रहियो आहे, उन जे इन कारोबार सां आम माण्हू जे लाइ ऐं नौजवाननि जे लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा थियनि था। ऐं उन खां पोइ आहे नीच नौकरी मतिलबु घटि दर्जे वारो कमु जंहिंखे मुलाज़मत चवनि था। नौकरी खे सभ खां आख़िरी दर्जे ते रखियो वियो आहे। हुन जो मतिलबु कंहिं बि कम जी तौहीन करणु न आहे ऐं इहो ॿुधाइणु आहे त नौकरी में इंसान पंहिंजी आज़ादी विञाए वेहे थो ऐं हू कंहिंजो मातहत थी करे पंहिंजो वक़्तु विकिणे थो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि उन जी तरक़ी जी हिकु हद मतिलबु कि सैलरी लिमिट हूंदी आहे। उनखे जेका फिक्स थियल महीने जी पघार आहे उहा मिलंदी। जीअं कारोबार जे अंदरि तव्हां जेतिरी महिनत कंदव, जेतिरो उनखे वधाइणु चाहींदव, ओतिरो तव्हांखे फ़ाइदो मिलंदो वेंदो। पर नौकरी जे अंदरि तव्हांजी सैलरी जी हिकिड़ी महदूद लिमिट हूंदी आहे। पोइ चाहे तव्हां उन में केतिरी बि महिनत कंदा आहियो पर सैलरी तव्हांखे ओतिरी ई मिलंदी आहे, पघार तव्हांखे ओतिरी ई मिलंदी आहे। ऐं छा तव्हां पंहिंजी पघार सां ख़ुशि आहियो? पुराणे दौर में सिंध हिकु ज़रई खितो हुयो जिते पंहिंजी ज़मीन जो हुजणु, तिजारत ऐं वापार जो हुजणु हिकु इज़त वारे जी निशानी सम्झो वेंदो हुयो। ऐं अॼु जो नौजवान डिग्री वठी करे सिर्फ़ु नौकरी जे पुठियां डोड़े थो ऐं जंहिंखे नीच नौकरी यानी आज़ादी जी क़ुर्बानी चयो वञे थो। ऐं जॾहिं त हीअ चवणी असांखे पंहिंजे पेरनि ते बीहण, नवां कारोबार शुरू करणु, नवां मौक़ा पैदा करणु ऐं जदीद ज़राअत जी तरफ़ अचण जो सबक़ ॾिए थी। ऐं दुनिया ज़राअत में तमामु घणी तरक़ी कई आहे का जदीद सहूलियात जे ज़रिए जदीद फार्मिंग मां फ़ाइदो वठी रही आहे। छा तव्हांखे बि इन शइ जी अवेयरनेस आहे ऐं तव्हां बि जदीद ज़राअत मां फ़ाइदो वठी रहिया आहियो या पंहिंजो वक़्तु विञाए रहिया आहियो? नौजवाननि खे पंहिंजो शऊर इस्तेमालु करे उन सभ खां फ़ाइदो वठणु घुरिजे। सिर्फ़ु नौकरी जी तलाश में रहणु, सिर्फ़ु नौकरी जे लाइ तालीम हासिलु करणु ऐं सिर्फ़ु नौकरी जे लाइ एतिरो महिनतूं करणु ज़रूरी न आहिनि। दुनिया जे अंदरि नौकरी खां अलावा ॿिया बि खोड़ सारा मौक़ा आहिनि, ॿिया बि खोड़ सारा ज़रिया आहिनि। अगरि तव्हां में कुझु सिखण जो, कुझु सम्झण जो, कुझु नओं करण जो शऊर आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी तमामु पुरसकून, पुरआसाइश ऐं सुकून वारी बणाए सघो था। दोस्तो, तव्हांखे हीअ चवणी कीअं लॻी ऐं तव्हांखे फैक्ट्स ते ठहियल हीअ वीडियो कीअं लॻी कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं तव्हां छा चाहियो था पिया त नेक्स्ट मुंहिंजी वीडियो ऐं अचण वारी मुंहिंजी वीडियो ऐं कहिड़े टॉपिक ते हुजे, वीडियो में तव्हांखे छा सबक़ मिलियो
कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। मिलंदासीं फैक्ट्स ते ठहियल नई वीडियो में। सिंध सलामत। अल्लाह हाफ़िज़।